वीआईबी जो अनाउंस किया था असां नवंबर में मुहिम शुरू करण वञूं था पिया पब्लिक गैदरिंग्स जी ऐं मंज़र जलसनि जी ऐं मैसिव रैली था चवनि जेका हिकिड़ी कढंदा असां का ऐं जुनेद अकबर साहब बि चयो कल्ह त असां वटि को ऑप्शन न आहे त सवाइ असां हिकिड़ी सीएम अफरीदी साहब खे बि डायरेक्शन सीएम इमरान ख़ान जा पहुची चुका आहिनि त हिकिड़ी रैली कढणी आहे ऐं हिकिड़ो लार्ज शो करिणो आहे नवंबर में। ॾिसो असांजे मुल्क में मां पाण पहिरीं बि कई दफ़ा डिस्कस कयो आहे त मिसाल हाणे हिकिड़ी कराची में हिकिड़ो रैली कढी वरितऊं, हलो 200-1000 गाॾियूं या 2000 गाॾियूं ऐं ठीकु आहे, चङा माण्हू निकिरी आया, थी वियो, तकरीरूं थी वियूं, हलो पोइ 10 ॾींहंनि खां पोइ हैदराबाद में थी वियो, पोइ 5 ॾींहंनि खां पोइ सखर में थियो, पोइ ज़हरान में थियो, ठीकु आहे, हाणे थी वियो, जेतिरी कवरेज मिलणी न मिलणी ख़तमु थी वई ॻाल्हि। पेशावर में हीअं ताज़ो जलसो कयूं, थी वियो, हलो पंजाब में अवल त तव्हांखे इजाज़त ई न मिलंदी, लक्षियूं लॻंदियूं, पंजाब में त तव्हांखे शायदि कराची में बि न करणी आहिनि, लेकिन बहरहाल ठीकु आहे। हाणे अगरि त मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजी सियासी हलचल रखणु चाहियो था जीअं पार्टी मुतहरिक रहे, हा पोइ ठीकु आहे, हिते कोशिशि कंदा, पोइ लक्षियूं लॻंदियूं, पोइ ख़बरदार हटो बचो त पार्टी मुतहरिक रही बीठी आहे, हे त सरकार खे कहिड़ा लोॾाईंदा। मैसिव रैली या मार्च जी ॻाल्हि जुनेद अकबर करे पियो जेको पीटीआई वारो, ऐं चए थो त सीएम केपी खे, त माना उहो त वरी लॉन्ग मार्च हुई। हाणे वरी लॉन्ग मार्च टूवर्ड्स इस्लामाबाद ही पोएं साल नवंबर में थियो न, राना सना बि चयो त असां छिके हिन चकर अञा कंदासीं नगर जे अचण जी कोशिशि कयूं था, पर पोएं साल नवंबर में थियो, जंहिंमें 26 नवंबर 26 नवंबर जंहिंमें अञा ताईं ख़बर न आहे त केतिरा माण्हू मारिजी विया, मतलब कुझु ख़बर न आहे, सरकार जो हिकिड़ो मौक़िफ़ आहे, पीटीआई वारनि जो ॿियो आहे, त उहो त तव्हांखे करणु कोन ॾींदा। ऐं वरी त छा वरी पर ॾिसो 26 नवंबर में पसे पर्दा को म्यूज़िक न पियो वॻो, हिन चकर वॾी हिन दफ़े लॻे थो त को हल्की हल्की बांसुरी जो आवाज़ु अचे थो मूंखे, त अगरि बांसुरी बजे पई पोयां बैकग्राउंड म्यूज़िक में, अचूं था पिया हिननि ख़बरुनि ते बि, त पोइ इन जो मतिलबु इहो थियो त पोइ हिननि जी जेका मार्च हूंदी उहो हिन दफ़े कुझु ॿियो रंग लाई, हवा भरिजी सघे थी। चोॾहीं बि गुज़ारिश कई, मूंखे नथो लॻे, ऐं सम्झां थो त हीअ जेके टीटीपी ऐं हीअ जेके इंडियन फंडेड आहिनि जेके हुते दहशतगर्द तंज़ीमूं, इहो टीटीए जे मुकमल चवण में या हुननि जे आखे में न आहिनि, अहिड़ी न भरिया आहिनि, असां ख़तमु कंदासीं, हाणे टीटीए ख़तमु करे नथी सघे। हाणे सिर्फ़ु इहो थींदो जेको अगरि ख़ुदा न ख़ास्ता हुननि वरी को हरकत कई त असां हाणे हिन दफ़े हिकु वरी हुननि खे हुननि जे ठिकाणनि ते कंदासीं, ऐं टीटीए वारा काबुल हुकूमत वारा बसि रुॻो हिकिड़ो एहतिजाजी असांजे ख़िलाफ़ बयान जारी कंदा ऐं चवंदा लॻे रहो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ हिकिड़ी टुक टुक जारी रहंदी, अला करे न हुजे ईअं, पर लॻे ईअं सी खुली वई, एम्बेसी खुली वई इंडिया जी, इंडिया पंहिंजी एम्बेसी सफ़ारतखानो एम्बेसी खोले छॾी काबुल में। हाणे सम्झो हिन ॻाल्हि त चिटी आहे, इहो त थियणो ई हो, हाणे ज़ारे वधीक हाणे सिधो चैनल आहे, इहो मसइलो सॼी बना शई। अच्छा बेलार साहब IMF खां असीं छो या कमाल था कयो, बेलार साहब हर ॿिए ॾींहुं भॻा बीठा आहियो हुन पैसा वठण लाइ, हींअर बि अञा बि फाइनेंस मिनिस्टर वॉशिंगटन में मिंथन जा ठकाइनि ते $1.2 बिलियन जी ट्रांच जेका आहे उहा किस्त ॾियो असांखे। साईं क़िबला बेलार साहब, जॾहिं पाण लोकल कंहिं शाहूकार वटि वञूं था व्याज ते पैसा वठण लाइ, त टर्म्स न चाहियूं, पोइ हुन सां पाण नखरा कीअं कंदासीं? हुनखे असीं चवंदो बाबा ही गिरवी, हू चवंदो त बाबा मूंखां 100 रुपयो वठण आयो त 1000 रुपयो गिरवी रखाए, पंहिंजी शइ गिरवी रखाइनि, पाण नखरा कीअं कंदासीं, पाण रखाईंदासीं। सो असांजे मुल्क असांखे हलाइण लाइ हिननि खां पैसा खपनि, असीं हिननि जी ॻाल्हि, अच्छा हू पोइ चवनि था त पोइ बाबा पोइ तव्हां असांखे मोटाए कीअं ॾींदो, असां वटि को तरीक़ो बि कोन्हे त उहो तरीक़ो ॿुधाईंदा। अॼु खां 8 साल पहिरीं, 10 12 15 साल पहिरीं ईअं न थींदो त IMF असांखे आंगुर झले हुकूमत हलाइणु सेखारे, बिल्कुलु, या मईशत हलाइणु सेखारे, उहो बसि पैसा ॾींदा या न ॾींदा, उहो अमेरिका जी असांजी ख़ुशनुदी सां ॿधल हूंदी ॻाल्हि, उहे पैसा ॾींदा या न, असीं पैसा वठी हुनखे दुफ़ करे खाई पी मौज कंदा हुआसीं, ठीकु आहे, ॿिया त ज़ाहिर हू चवनि था बाबा वापसि कीअं कंदो, त हू हाणे असांखे आंगुर झले असांजी फाइनेंस मिनिस्ट्री खे, असांजी स्टेट डिपार्टमेंट खे, त ही पॉलिसी थींदी, ही थींदो, हेतिरा पैसा हितां तव्हांखे, पर पोइ होमवर्क बि ॾेई वेंदा आहिनि, हेतिरी तव्हां टैक्स उगाड़ी कंदव,
टैक्सनि जा नाला ॿुधाए था वञनि त फलाणो ही टैक्स हणो ही न हणो हेतिरो तव्हां रेट मुक़ररु कयो सो असां हिन में को तव्हां चओ था त CM साहिबु अॼु ॿुधायो आहे तव्हांखे मुंहिंजे ख़्याल ते सभिनी दुनिया खे पहिरीं यस ख़बर आहे त IMF हाणे तव्हांजी जेका बि माशी पॉलिसी आहे उहो IMF जे अप्रूवल खां सवाइ नथी हली सही आहे को राज़ न आहे एग्ज़ैक्टली ऐं को अजीब ॻाल्हि बि न आहे तव्हां पैसा वठो था तव्हां केरु मञंदो हुनजी ॻाल्हि जी 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 ज़रा पैसा ॿियो तव्हां रिटर्न करण जी को सलाहियत बि नथा रखो पोइ त टर्म्स डिसाइड कंदा आहिनि ऐं पंहिंजी ॻाल्हि हले पई त जेको हले थो पियो न PTI जा क़रीब सहाफ़ी आहिनि जेके उहे हिकिड़ी ख़बर फ्लोट करणु शुरू थी विया आहिनि त असद सोर्स कोट कंदा त PTI जे लीडर्स जी असांखे ॿुधायो आहे त असद उमर साहब इज़ एक्टिव एंड असद उमर साहब इज़ गोइंग अराउंड सेइंग कि भई फॉर द टाइम बीइंग असांखे जेको आहे उहो शाह महमूद कुरैशी खे सपोर्ट करणु खपे पियो या लॻणु खपे ऐं शाह महमूद कुरैशी खे ॿाहिरि वठी अचणु खपे ऐं जीअं शाह महमूद कुरैशी साहब ॿाहिरि अची वेंदा त पोइ असांखे इमरान ख़ान साहब जी जिदोजहद करणु खपे छो अलाए छा रीज़न मरहलेवार छो यानी या त इहो चवनि त शाहजी ॿाहिरि ईंदो ऐं उनखां पोइ हू ख़ान खे छॾाए ॾींदो त पोइ त ॻाल्हि सम्झ में अचे थी न उहो चए थो ख़ान खे उहो छॾाए ॾींदो बसि उहो ठीकु आहे न, पोइ छा? चवनि था पर उहो चवनि था त माना शाह महमूद कुरैशी साहब अचनि इलेक्शन विलेक्शन थियनि माहौल अॻिते वधे उनखां पोइ जेको आहे इलेक्शन कहिड़ो नओं इलेक्शन वग़ैरह अगरि करिणो आहे त उहो बि माना शाह महमूद कुरैशी साहब जे अंडर ई कुझु थी वञे त थी वञे माना मिड टर्म या उहो हाणे ख़बर न आहे ॾिसो हाणे ही जेके साफ़ी हज़रात जिन खे मुख़्तलिफ़ पंहिंजा डिजिटल मीडिया ते शो करणा हूंदा आहिनि हुनखे रोज़ अची का नई ॻाल्हि ॿुधाई थी आहे न मतिलबु पोइ हाणे हिकिड़ी थ्योरीज़ आहिनि पर इहा ॻाल्हि ठीकु आहे त शाह महमूद कुरैशी वारो ऑप्शन काफ़ी अरसे खां ॾिनो वेंदो हो त ऐं हींअर बि ॾिनो वेंदो हूंदो त माइनस ख़ान पहिरीं शाह महमूद कुरैशी अचे शाह महमूद कुरैशी पार्टी भले हू चेयरमैन अंदरि बानी उहो ई रहे अंदरि रहे ऐं शाह महमूद कुरैशी पुल जो किरदारु अदा करे इमरान ख़ान PTI ऐं इस्टाब्लिशमेंट जे विच में त इहो हिकिड़ो पुराणो फॉर्मूलो हो जंहिंजो तसौर इहो कढियो वेंदो त -1 हाणे शायदि इहा पकपकाणी ॾिनी वई हुजे त बाबा माइनस नथा कयूं कुल वक़्तु कुल ताहयात माइनस नथा कयूं पर हिकिड़े शॉर्ट टर्म में जेको मुदुर थोरो साम्हूं शाह महमूद खे आणियो त जीअं हू मसइले खे पर उन मतिलबु त इहो ई थींदो न यासिर त ही सिस्टम न हलंदो यस त पोइ माना काथे ॿी त जाइ ते मतिलबु इहो थियो त अगरि इहे जेके बि माण्हू ऑफर्स ॾियनि पिया या के सघारे क्वार्टर्स मां त माना पोइ हू छा ख़ुदि बि हिन सिस्टम मां हाणे हथु कढणु चाहिनि था छा मरीम नवाज़ मां बेज़ार थिया आहिनि नवाज़ शरीफ़ मां बेज़ार थिया आहिनि सिस्टम मां बेज़ार थिया आहिनि या हेठां जेका पब्लिक पल्स आहे उहा उन्हनि खे फेवरेबल नथी लॻे छा मसइलो आहे त या पोइ ही साफ़िन जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी ज़हनी इख़्तिरा जंहिंखे चइबो आहे त मिड़ी हिकिड़ी पसंदि जी थ्योरी ठाही वेंदी पर इहो डूएबल फॉर्मूलो आहे शाह महमूद कुरैशी वधीक मतिलबु ॿिन्ही पासनि ते उनजी कंपैटिबिलिटी आहे हाणे ख़ान साहब उन ते केतिरो एतबार कंदो न कंदो पर हींअर जेका माहौल जुड़े पियो ऐं जेको नवंबर डिसंबर जा हिकिड़ा किसा हलनि था त भई नवंबर डिसंबर में अलाए छा थी वेंदो त उन हिसाब सां ही बि हिकिड़ो फॉर्मूलो हूंदो टेबल ते हू छा थियो जेको ख़ान खे इस्लामाबाद जे जेल में मुंतक़िल करण जी ॻाल्हि फ़िलहाल घुमा फ़िलहाल थदी थी वई आहे थी थी वई आहे अञा वफ़ाक़ी गवर्नमेंट पंजाब गवर्नमेंट खे कल्ह डायरेक्शन ॾिना आहिनि त इमरान ख़ान CM अफरीदी जी मुलाक़ात करायो माना पंजाब गवर्नमेंट जी ग़लती आहे जेका मुलाक़ात नथी कराए एग्ज़ैक्टली मुंहिंजे ख़्याल पाण खे वॾो जेको चेंज अगरि हाणे त अदालत सॻोरी आहे 6वीं आइनी तरमीम लाइ अगरि फुल कोर्ट ठही वई न यासिर वेरी बिग त पोइ वॾो सिग्नल हूंदो त ही सिस्टम जेको आहे